गणपतिन जा ॾींहं आहिनि। 19 तारीख़ खां गणपति बाबा विराजमान थींदा। निमाणी वेनती जेके भी गणपति रखो था भगवान जो आदर कयो, गणपति जी आड़ में जुआऊं न कयो, हथ जोड़े वेनती। ॿी ॻाल्हि जंहिंमहिल भी गणपति विसर्जन करण वञो थोड़ो पाण खे संभालजो। हर साल ॿुधंदो आहियां कुछ माण्हू भगवान जे गोद में हली वेंदा आहिनि, उन पीरियड में उहे एक्सीडेंट्स थी वेंदा आहिनि। हथ जोड़े वेनती पंहिंजे ॿारनि जो भी ख्याल कयो। गणपति विसर्जन करण जंहिंमहिल भी वञो ॿारनि खे गॾु न वठी वञो। या त 99.9% इको फ्रेंडली गणपति रखो। गणपति जीअं घर जे अंगण में ही परवान थे ऐं बिल्कुलु विसर्जन थे ऐं उहो जेको पाणी हूंदो घर जे ॿूटनि खे ॾेई छॾींदो, वणनि खे ॾेई छॾींदो, बेड़ा पार तव्हां भी घर में सेफ हूंदो। ॻाल्हियूं कुछ कुछ गौर कजो ऐं जेतिरो थी सघे पाण खे सेफ रखो। हाँ जी।